सिंधिया अॼु आउं तव्हांखे ज़ेर जे क़ाइदे सां गॾु ॿिया बि क़ाइदा खणी लफ़्ज़ सेखारियां थी, नवां लफ़्ज़ सेखारियां थी। ठीकु आहे? अचो, अलिफ ज़बर अ, खे ज़ेर ख, अख, अलिफ ज़बर अ, धाल ज़ेर ध, अध, दाल अलिफ दा, लाम ज़ेर ल, दाल, रे अलिफ रा, ते ज़ेर त, रात, ए ज़ेर द, सीन पेश स, दिस, लाम ज़ेर ल, खे पेश ख, लिख, ही आहे अख, त तव्हां वटि अख त आहे। ठीकु आहे, हाणे अख लिखबो कीअं आहे? अलिफ ज़बर अ, खे ज़ेर ख, अख। हाणे अधु, हाणे चवंदा आहियूं हुनजो अधु खण, अधु तव्हां खाओ, अधु तव्हां खाओ, ईअं चवंदा आहियूं। ही उहो ई लफ़्ज़ आहे। अलिफ ज़बर अ, धाल ज़ेर ध, अध, दाल, दाल त रोज़ तव्हां राति जो घर में खाईंदा हूंदा चांवरनि सां गॾु, इलाही टेस्टी सवादी चांवर, ॾाढा दाल चांवर। ठीकु आहे, ही उहा ई दाल आहे। दाल अलिफ दा, लाम ज़ेर ल, दाल। ही आहे राति, राति त रोज़ थींदी आहे, सभिनी वटि थींदी आहे। जीअं सुबुह थींदो आहे तीअं ई राति थींदी आहे। हाणे आहे ॾिस, ॾे ज़ेर ॾ, सीन पेच स। हाणे जीअं तव्हां मूंखे ॾिसी रहिया आहियो, अहिड़े तरीक़े सां ही ॾिस बि लफ़्ज़ आहे। ॾे ज़ेर ॾ, सीन पेच स, ॾिस। ही आहे लिख, लाम ज़ेर ल, खे पेश ख, लिख। तव्हां लिखी मूंखे ज़रूरु ॾेखारींदा। इहो ई लफ़्ज़ असां चवंदा आहियूं लिख। ठीकु आहे, लाम ज़ेर ल, खे पेश ख, त हीअं लिखबो आहे। हीअं ॾिस, रात, दाल, अध, अख। उम्मीद है तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। जे न आयो हुजे त मूंखे ज़रूरु कमेंट बॉक्स में ज़रूरु मूंखे ॿुधाईंदा त आउं तव्हांजो मसइलो हल करियां। ही तमामु आसान आहिनि। तव्हां अखर जोड़ींदा त लफ़्ज़ ठहंदा। ही अखर आहिनि अलॻि अलॻि, इन्हनि खे जोड़ियूं था त लफ़्ज़ था ठहनि। क़ाइदा तव्हांखे ऑलरेडी पढ़ाए चुकी आहियां। ठीकु आहे, पोइ इंशाल्लाह वरी मिलंदासीं ॿिए क़ाइदे सां गॾु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।